मुझा प्यारा दोस्तों ऐं मुझा भाइर ऐं मुझियूं भेनरूं सॼी दुनिया में ऐं ख़ासि तौर ते सिंध में उन्हनि सभिनी खे सुबुह जो सलाम, राति जो सलाम, जंहिंखे जिते टाइम जेको थियो आहे। ऐं अॼु तक़रीबन 16-17 माइल अॼु बि बंदि करिणो आहे, 3-4 माइल करे चुका आहियूं। ऐं मौसम बहरहाल अॼु बहितर आहे, मींहुं कोन्हे, पर छा बि हुजे असांजे भेटाई साईं चयो आहे वेह मुंद बंभोर में, वेह मुंद बंभोर में, कर को वाको वस। ए मुंद बंभोर में न वेह, बंभोर जेको आहे उहो ज़ुल्म जी अलामत आहे, बंभोर ज़ुल्म जी अलामत आहे, उन में मार्च करे न वेह ऐं वाको कंदो रहे, सॾु ॾींदो रहे पंहिंजी सिंध जो, कर को वाको वस। हिकिड़ो सेकेंड ॾाढो रस्तो पंहिंजी जाइ ते ऐं ट्रैफिक आहे तमामु घणी, सो लतीफ़ जो इहा सिट जेका आहे ऐं उहा थो चए त माठ करे न वेह ऐं वाको कंदो रहे। अॻी सिट अथसि त जिम विरची छॾियईं, मतां थकी पमी, विरची पमी, मायूस थी पमी, मुंझी पमी, न न न जिम विरची छॾियईं। संदो गूंगन गस, जेके गूंगा लॻा पिया आहिनि, ॻाल्हाइनि नथा, डिॼनि था, उन्हनि ॾे हलंदो रहे, उन्हनि खे ॿुधाईंदो रहे, वाको कंदो रहे। जिम विरची छॾियईं, संदो गूंगन गस। पोइ वारी सिट चए थो ॾोरण मंझां ॾिस, जेको ॾोरण मां, पंध करण मां, कोशिशि करण मां, जदोजहद करण मां तव्हांखे ॾस मिले, कंहिंजो पवंदई हो त पुञो जो, पंहिंजे मक़सद जो जेको ॾस पतो पवंदो उहो उते ई पवंदो। ऐं अॼु असांजे साईं अलामा आया काज़ी जो ॾींहुं आहे। अलामा आया काज़ी तमामु वॾो माण्हू हो, तमामु वॾो माण्हू हो। नवाब अकबर ख़ान बुगटी न्यूयॉर्क टाइम्स जे साउथ एशिया जे करस्पोंडेंट जेको हुयो सिंध में, उते पंहिंजो पाकिस्तान में, उनखे चयईं, डेक्लन वाल्श खे चयईं त हू जेकॾहिं कंहिंखां मुतासिर हो नवाब अकबर ख़ान बुगटी, त उहो अलामा आया काज़ी खां मुतासिर, ऐं जंहिंजा अॼु साईं असांजे मोहतरम मीर मोहम्मद अली टालपुर साईं संदन वालिद साहिब सां जेका ख़तो किताबत कई आहे, उहा बि पढ़ण जहिड़ी आहे, उहो बि ज़रूरु ॾिसिजो। पर जेका ख़ासि ॻाल्हि आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अॼु असांजी मंज़िल आहे हिते हिकिड़ो शहर आहे लेविटन। लेविटन जेको हिकिड़ो यहूदी हो, जेको 84 साल खनि 80 साल खनि ज़िंदह रहियो ऐं रियल इस्टेट में हो। उन 1,40,000 पंहिंजा घर ठाराया, माण्हू खे ठाहे ॾिनो ऐं उहो सॼो ॻोठु ठाहे छॾियईं, जहिड़ो शहर ठाहे छॾियईं। ऐं उते असांजी अॼु मंज़िल आहे। ऐं सुभाणे अञा वधीक पंधु आहे, सुभाणे 20 माइल खनि करिणो पवंदो फिलेडेल्फिया ॾे, ऐं पोइ उते असांजो प्रोग्राम आहे। पर इहा ॻाल्हि हुजे त थकिजणो न आहे, कोशिशि जारी रखो, कोशिशि जारी रखो। ऐं जेको 2 इशू आहिनि उन्हनि ते बि थोरो ॻाल्हाईंदो हलां, क्लाइमेट चेंज ऐं ह्यूमन राइट्स। क्लाइमेट चेंज ऐं ह्यूमन राइट्स, ख़ासि तौर ते क्लाइमेट चेंज, इन्वायरमेंट असांजी मंछर डंड, असांजी गींजर डंड जी खे तबाह करे छॾियो, असांजा वण वढे छॾियासीं। ख़ासि तौर ते मां गुज़ारिश कंदुसि साईं टालपुर साहिबु मीर
अल्ताफ़ हुसैन तालपुर खे ॿियो हिकिड़ो यंग आहे पंहिंजो थेबो आहे, राजा थेबो, उहो बि सुठो कमु पियो करे। ऐं साईं मीर मज़हर टालपुर मीरपुर ख़ासि वारो, उन्हनि जो बि इन्वायरमेंट में काफ़ी सुठो पंहिंजो ॼाण बि अथनि ऐं सिंध सां लॻाव बि अथनि। उते ई साईं असांजो साईं मुश्ताक मीराणी साहिबु उहे गॾिजी जेकॾहिं इन ॻाल्हि ते सोच वीचार कनि, ॿिया बि काफ़ी माण्हू आहिनि, त मुमकिन आहे त असां पंहिंजे इन्वायरमेंट जे हवाले सां, क्लाइमेट जे हवाले सां सिंधी माण्हुनि खे को घस ॾेई वठी सघूं। छो त गवर्नमेंट कुझु न कंदी, गंद किचिरा छा न उते लॻा पिया आहिनि, उहा न कंदी, पाण खे करिणो पवंदो। उहे रुॻो खाइण में पूरा आहिनि। जंहिं लतीफ़ साईं जी पाण ॻाल्हि था करियूं, उते रुॻो वञी पड़ चढ़ाईंदा, पोइ हिकिड़ी महफ़िल थींदी जंहिंमें रुॻो मर्द हूंदा। लतीफ़ साईं त सॼो औरतुनि खे पैगाम ॾिनो, पर हिननि कॾहिं बि पंहिंजे, तव्हां उहो ॾिठो हूंदो लतीफ़ जो जॾहिं उहा धमाल माना थींदी आहे उर्स जे मौक़े ते, रुॻो मर्द वेठा हूंदा आहिनि ऐं असांजूं जेसिताईं औरतूं ऐं नियाणियूं ऐं उहा सुजाग न थींदियूं तेसिताईं लतीफ़ जो पैगाम अॻिते न वधंदो। लतीफ़ साईं खे ॼाणी ॿुझी जेको आहे सो उन्हनि अहिड़े नमूने सां पंहिंजो रुॻो पोयां रखियो आहे त इहे माण्हू कुझु न कंदा जेके इहे सरकारी आहे। इन्हनि मां का बि उमेद न रखो। सिंधी क़ौम ऐं सिंधी कारकुन खे मां वरी पियो चवां, उन्हनि खे उथणो पवंदो, जाॻणो पवंदो। वरी अॻिते कचहरी कंदासीं, सदाईं गॾु। जी